गबول प्राइमरी स्कूल में मौजूद आहियूं। इहो स्कूल मुकमल तबाह हाल आहे। अचो त हिन उस्तादनि शागिर्दनि सां ॻाल्हियूं करियूं। असांजो जेको स्कूल आहे गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी आशिमले जी 1972 में क़ाइमु थियो ऐं इन खां तक़रीबन 10-15 साल पहिरीं या मैक्सिमम तव्हां चओ की 20 साल पहिरीं रेपरिंग थी, जंहिंमें हे 2 क्लासूं बनियूं ऐं उन खां बाद को फंड न आयो ऐं असां मुतलिक़ इदारनि खे एप्लीकेशन जे सूरत में ऐं वर्बली बि वञी चुका आहियूं ऐं केतिरा टीओ साहब जंहिंमें सईद खान आफ़रीद हुयो या नूर अहमद सोलंकी, हिन खां पहिरीं बि केतिरा टीओ अची चुका आहिनि जिन खे असां बार इहा आगाही ॾिनी आहे की असांजे स्कूल जी हालत इलाही ख़राबु आहे ऐं ॿार ज़बून हालत जे अंदरि हिते तालीम हासिलु करे रहिया आहिनि। अलाह न करे को हादसो पेश थिए ऐं MP असांजो जेको आहे तालुके जो PS 89 जो उन्हनि खे बि असां आगाह कयल आहे ऐं असांजी जेकी तालुके सिंधी जी MP आहे उनखे बि कयल आहे। DC साहब बि हिकिड़ा ॿ विज़िट करे चुका आहिनि, पर इन खां बाद अञा ताईं को असां वटि हिते स्कूल जे अंदरि MP या को विज़िट ते न आया आहिनि। हुक में वरितल आहे तमामु मुतलिक़ इदारनि खे असां इन्फॉर्म कयो आहे, फर्दन चयल आहे। हाल ई में असां अवां सां राब्तो कयो आहे, कुझु असांखे सोशल मीडिया ज़रिए कुझु अख़बारनि में ॾिनूं ऐं कुझु TV ते ॾिनूं, उहे बि असां उन्हनि खे व्हाट्सअप कया आहिनि ऐं उन्हनि खे इतला ॾिनी आहे की सर हे स्कूल जी कंडीशन लॻी पई आहे। अल्लाह न करे को अहिड़ो हादसो पेश थिए जंहिंमें कि बच्चे खे नुक़सानु थिए, कि टीचर खे नुक़सानु थिए, उन नुक़सान को अदाज़ो असां न करे सघंदासीं। पोइ बाद में क्लासूं बणजनि, ओड़ा ॿार असांखे न मिलंदा, अल्लाह न करे कंहिं बच्चे सां हादसो पेश थिए त महिरबानी करे असां मुतलिक़ इदारनि खे इहे रिक्वेस्ट करियूं था कि महिरबानी करे असांजे स्कूल जी हालत ते कुझु नज़रसानी करियो ऐं ॿारनि खे सुठे माहौल में तालीम ॾेई ताकि हिननि खे सुठो स्कूल मुहैया कयो वञे। साईं इन खां पहिरीं जेको न असां पंहिंजे SMC चेयरमैन जे थ्रू तमामु ऑफिसर DO ऐं जेको वर्क डिपार्टमेंट्स आहे उन्हनि खे बि असां दरख़्वास्तूं ॾिना आहिनि, पर उन्हनि खे को नज़रसानी कोन थी आहे। मसइलो इहो आहे अराउंड द बाउंड्री हिते जा माण्हू जेके आहिनि तालीम खे तालीम नथा सम्झनि, किचिरो विताड़ींदा आहिनि। असां सफ़ाइयूं करे थकिजी पिया आहियूं। असांजो कमु आहे तालीम ॾियणु, पर चाहे गंदगी जे करे जेको न माहौल सॼो स्कूल जो ख़राबु थी पियो आहे। असां जेको मुतलिक़ इदारा आहिनि उन सां इहो अपील करे सघूं था कि असांजे जेके पसमानदा इलाइक़ा आहिनि उन्हनि खे बि तालीम जहिड़ी ज़ेवर खां आरस्ता करे वठनि। लाइफ एंड ऑल द लाइफ्स ऑफ एजुकेशन, तालीम खां सवाइ इंसान कुझु बि कोन आहे। बसि असांजी इहा दरख़्वास्त आहे त असांजी स्कूल जो जेको कंस्ट्रक्शन जो कमु आहे उहो करे वठनि ताकी असीं ॿारनि खे वधीक तालीम ॾेई सघूं। थैंक यू। 1970 खां वठी इहो स्कूल क़ाइमु आहे। असांजी वॾनि जूं सखी लॻी पियूं, दौर PPA जा ई हलनि पिया, हुकूमत सिंधी जी हले पई, सम्झ न। हे असांजे हल बचल जो आहे। वीहनि दफ़ा असां पंहिंजा MD हज़रा सलीम साहब खां अॻु में उन्हनि खे विज़िट करायो, उन्हनि खे कापियूं लिखी करे ॾिनूं। हा अॼु थो थिए इस्लामाबाद जी टीम थी अचे, सॼी जी टीम थी अचे, DO साहब जी टीम अचे पई, का बि न हौस लाइ पुठाने हाल में बचा वेठा, पुठाने हाल में वेठा अॼु ॾींहुं ताईं। पोइ इहे अलाह जे आसिरे ऐं हिन सिंध हुकूमत जे आसिरे वेठा आहियूं, छोकी असां अॼु ॾींहुं ताईं जॾहिं खां वठी असां पंहिंजी संबत रखी आहे या हिते पैदा थिया आहियूं या असांजा वॾा असां रहिया आहियूं मंज़िल सिंध हुकूमत, लेकिन ज़ुल्म बि असां सां सिंध हुकूमत ई करे थी। असांजा पाड़ा करता हे हाल असांजे स्कूलनि जा, हे असांजे बचनि जा मुस्तक़बिल कीअं बनंदासीं, कीअं तरक़ी कंदासीं, अॻियां कीअं हलंदासीं, हिन कराची में जीअंदासीं की। हिन जे लाइ करे असां पुरज़ोर जेको वज़ीर आला साईं मुराद अली साहब ते पुरज़ोर अपील करियूं था त महिरबानी करे यूसी शराफ़ी जे अंदरि जेको स्कूल सिंधी आहिनि पंहिंजा उन जे मथे तवजो ॾीन, उन खे काउंट कनि, उन जे बचनि खे खणाई, उन जे बचनि खे तरजीह ॾीन ताकी उहो बि पंहिंजी तालीम हासिलु करे अॻियां कराची में कुझु पंहिंजो प्राइमरी स्कूल जी त कुझु इज़त वकार वधे। सम्झो न बाबा। हिन जे लाइ असांजी रखोस इहा ई सिंध हुकूमत आहे। बाक़ी हेठियां जेके हे आहिनि असांजा DO साहबनि EO साहबनि इन वटि को आहे न, वञनि त ॿई हथ मथे था कयूं कि बाबा असां वटि कुझु बि न।
पोइ इहा हाल हक़ीक़त सोच सम्झ रखियो पंहिंजी सिंध हुकूमत में वेठा आहिनि एजुकेशन डिपार्टमेंट में कि अलाह इन्हनि खे का मत ॾे इन खे का सोच ॾे ताकी प्राइमरी स्कूलनि जे मथे जेको सो तवजो ॾियूं हुन जे तामीराती कम जे मथे या हुन जे बचनि जे किताबनि कापियुनि जे मथे इन जे मथे बट इहा असांजी पुरज़ोर अपील आहे असां असांजी ख़ुदा करे अहिड़ा साईं मुराद अली शाह साहब ॿुधे इन ते गौर करे अहिड़ा ॿी असांजी ज़िला का शिकवा का साफ़ कयो सभई हाणे हिन वक़्तु असां हिन स्कूल में मौजूदु आहियूं पुछूं था नंढड़े ॿारनि खां त अव्हांखे हिन स्कूल जा जेके मरमती ज़बूर आल में स्कूल आहे हिन जो के जानी नुक़सान थी सघे थो अचो त हिन नंढड़े ॿारनि खां पुछा थो बस ये ख़बर अव्हां ये स्कूल टुटल आहे अव्हांखे ख़ौफ़ को थिए थो ख़ौफ़ थिए थो स्कूल में पढ़ो थियूं पढ़ण जो शौक़ु आहे अव्हांखे स्कूल में अव्हांखे ख़ौफ़ लॻे थो ख़ौफ़ लॻे थो डॉक्टर थींदी तव्हां वॾा थी छा कंदा डॉक्टर हिन में अव्हां ॿारनि खे छो पढ़ाईंदा आहियो इलाइक़े वारनि जी डिमांड हुई त असांजे ॿारनि खे जेके पठान आहिनि पंजाबी आहिनि उन्हनि खे सिंधी नथी अचे तव्हां हिन जी मीडियम चेंज कराईंदा त असीं पंहिंजे ॿारनि खे मोकिलियूं त असां उन्हनि जी डिमांड खे मद्देनज़र रखी पोइ हिननि खे उर्दू पिया पढ़ायूं ऐं ऑफिस खां मंज़ूरी वठी छॾियो आहे ऐं असांखे कोर्स जूं किताबूं बि उर्दू में मिलंदियूं सब्सक्राइब कयो हमारे पैनल चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारिंदा सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें. Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.